पाकिस्तानी शोबिज़ इंडस्ट्री में केतिरा ई फ़नकार हुआ जिन वरियनि ताईं कमु कयो ऐं लखें माण्हुनि खे तफ़रीह फ़राहम कई, पर ओचितो अवाम जी नज़रुनि खां ओझल थी विया। अहिड़ी ई हिक फ़नकारा सलमा ज़फ़र आहे, जंहिंखे असां थिएटर ते ॾिठो ऐं पोइ हू टीवी ड्रामनि में बि नज़र आई। सलमा ज़फ़र मशहूर ड्रामे ये ज़िंदगी है में मुख्य किरदार में नज़र आई हुई ऐं कुझु वक़्तु अॻु हुन प्रोड्यूसर पारां बक़ायूं अदा न करण ते आवाज़ बि उथारियो हो। हीअ वाहिद अदाकारा आहे जंहिं इंडस्ट्री में मसइलनि ते आवाज़ उथारियो हो। घणनि माण्हुनि खे इहा ख़बर न हूंदी त सलमा हिकु कारोबारी औरत हुई। हू फूड इंडस्ट्री में बि कारोबार कंदी हुई ऐं संदसि हिकु रेस्टोरेंट बि हो जिते मेन्यू में 52 खाधा पेश कया वेंदा हुआ। सलमा 4 साल पंहिंजो रेस्टोरेंट हलाईंदी रही ऐं कैश काउंटर बि संभालींदी हुई, पर पोइ ओचितो सलमा ॾुखियाईनि में फासी वई। अदाकारा मूजिबि हू कारे जादूअ जो शिकार थी वई हुई। हिकु पॉडकास्ट में हुन इंकिशाफ़ कयो त केतिरा ई माण्हू जादू ते यकीन नाहिनि कंदा ऐं हू बि न मञींदी हुई, पर खेसि तॾहिं ख़बर पई जॾहिं मथसि कारो जादू कयो वियो। सलमा इंकिशाफ़ कयो त हू ग्राहकनि खे सुठो खाधो फ़राहम कंदी हुई ऐं ग्राहकनि वापसि अचणु शुरू कयो त संदन खाधे में वार अची रहिया आहिनि। हुन ॿुधायो त मुंहिंजा पुराणा ग्राहक बि इहे शिकायतूं कंदा हुआ त खेनि मुंहिंजो रेस्टोरेंट नज़र न आहे ईंदो। सलमा जे चवण जो मतिलबु इहो हो त कारे जादू जे असरनि सां संदसि रेस्टोरेंट ग्राहकनि जी नज़रुनि खां ओझल थी वियो हो। पोइ हुन हिकु रूहानी इलाज कंदड़ शख़्स वटां ॼाण वरिती, जंहिं खेसि ॿुधायो त मथसि कारो जादू कयो वियो आहे। इहो ई सबबु हो जो हुन पंहिंजो रेस्टोरेंट ई बंदि करे छॾियो हो। ॿिए पासे सोशल मीडिया ते बि अक्सर वाहिपेदारनि सलमा जे अहिड़े इंकिशाफ़ ते साणुसि इत्तिफ़ाक़ कयो आहे। संदन चवणु हो त इहो सच आहे, जंहिंसां ईअं थिए थो उहो ई ॼाणे सघे थो। कुझु माण्हुनि सलमा ते ठठोल कई, पर अक्सर माण्हुनि जो चवणु हो त पाकिस्तान में इहो सभु कुझु थी रहियो आहे ऐं इहा हक़ीक़त आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk